लालू साहब तव्हांखे ख़बर छा कहिड़ी ख़बर छा थियो आहे तव्हांखे ख़बर न आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे त असांजो हिनमहिल हिकिड़ो सिंधी चैनल नेट ते लॉन्च थियो आहे जंहिंजो नालो आहे सिंधू वुड। सिंधू वुड हा हॉलीवुड ॿुधो लालीवुड ॿुधो बॉलीवुड ॿुधो ही वरी सिंधू वुड बाबा पोइ मां तव्हां खां उन लाइ इंटरव्यू वठणु आयो आहियां। ना ओह नो इंटरव्यू करणु आयो मां कोन ॾींदुसि। हिकिड़ी छोकिरी मूंखां वठी वई अहिड़ो साॻो तुम्हारो इंटरव्यू जी जी बाबा तोबा मुंहिंजी जारी बसि छो लालू साहब उहो त मूं इंटरव्यू पाण ॾिठो तस्वीरुनि सां गॾु आयो हो फोटनि वारो हा पर उहो जेको मुंहिंजो फोटनि वारो कागज़ हो न अख़बार जो उहो मूं हिकिड़े छोलनि वारे वटि ॾिठो। हिकिड़े ॿार छा कयो जो छोला उन कागर ते वठी खाधई उन खां बाद कागर उछलाई उन कागर ते जेकर मुंहिंजा फोटो लॻल आहे न हिकिड़ी कुराड़ी कुती आई मुंहिंजे फोटुनि खे चटे पई मां जो हाणे न फोटो कढाए जो इंटरव्यू ॾींदुसि बसि न। अच्छा कुती फोटो पई चटे पोइ भला तव्हां इंजेक्शन कराई हाणे मुंहिंजो मतिलबु आहे त का ॻाल्हि कोन्हे का मूंखे तव्हांजा फोटो न खपनि बसि तव्हांजो सुको इंटरव्यू खपे। सुको छो आलो छो न थोरो पाणी वाणी हणीसि हलो आलो ई कयूं था छा जो तव्हां उहो चटपटो ॻाल्हाईंदो त आलो थींदो न इंटरव्यू। पहिरियों सुवाल तव्हां खां इहो त तव्हां जेकॾहिं माण्हू न हुजो त तव्हां छा हुजो? माण्हू न हुजां छा हुजां सियासतदान हुजां। सियासतदान माण्हू न आहिनि त लालू साहब तव्हां खां ॿियो सुवाल इहो आहे त बेकार डॉक्टर ऐं बेकार मास्तर में फ़र्क़ु कहिड़ो आहे? बेकार डॉक्टर चाक चङनि भलनि खे हरू भरू जो सुइयूं ठोकींदा आहिनि ऐं बेकार जेको मास्तर आहे न वरी होशियारु शागिर्दनि खे हरू भरू मोचड़ाईंदो। लालू साहब हिकिड़ो अजीब ग़रीब सुवाल आहे त जेकॾहिं तव्हां कंहिंजी इज़त कंदा हुजो ऐं मोट में हू तव्हांजी बेइज़ती करे त तव्हांजा अहसास कहिड़ा हूंदा? मोहबत जो जहान आहे मां उन्हनि जे लाइ ईअं चवंदुसि आधी विञाइजे पर आदत न विञाइजे रुपियो विञाइजे पर रोप न विञाइजे 100 विञाइजे पर साथ न विञाइजे 1000 विञाइजे पर हौसलो न विञाइजे लख विञाइजे पर लछण न विञाइजे किरोड़ विञाइजे पर कुर्ब न विञाइजे खरब विञाइजे पर खुलूस न विञाइजे पदम विञाइजे पर प्रीत न विञाइजे सिबराइजे त पाइजे न त असुल न सिबराइजे खाइजे त खाराइजे न त असुल न खाइजे मोहबत में मामा लालू चवे जे लाइजे त निभाइजे न त असुल न लाइजे। वाह लालू साहब वाह छा त जोड़ ज़रब ऐं वंड वारो हिसाब कयो अथव। लालू साहब हाणे तव्हांजे मुंहिंजे ख्याल में अचे थो 15हों सवाल नंबर इहो आहे त पर सच ॻाल्हाइजो लवाइजो न तव्हां इहो ॿुधायो त तव्हां इश्क कयो? हा पर ॿुध तव्हांजी कहिड़ी तोॾे खां नज़र चिटे थी पवे त मां उन सां तव्हांखे ॻाल्हि करे ॾेखारियां पियो ऐं ॿुधायां। असल में मुंहिंजो हीउ जेको दोॾो आहे हिन में हाणे मां जेको मच्छी वारो लेंस विझायो आहे ऐं हीउ सही आहे तव्हां ॾिसी सघो ऐं ॿुध हिकिड़ो इश्क न 101 101 ऐं छा आहे वात छा लाइ पटिजो ते मुंहुं खुली न कर बाबा इश्क इबादत आहे जेतिरो कजे ओतिरो सवाब। पर चवंदा आहिनि त इंसान जो इश्क कंहिं बि हिकिड़ी औरत सां हूंदो आहे। इहे सुञनि आशिकनि जा पहाका अथई जेके ओधर ते इश्क पकोड़नि ते प्यार मानीअ ते मोहबत कंदा आहिनि पाण अमीर आशिक आहियूं 1001 इश्क करे सघूं था असांखे केरु ॾींदो बा 1001 इश्क हा भली कयो असांखे कहिड़ो एतिराज़ आहे। असांजे चैनल लाइ हाणे आख़िरी सुवाल तव्हां खां पुछ अॻियां पुछ पोयां पुछ रुगो पुछ मूंखे इहो ॿुधायो त सिपाही ऐं सहाफ़ी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? को बि फ़र्क़ु न आहे ॿिन्ही जूं ॿिले वांगुरु आतूं साॻियूं आहिनि पराए माल ते टोपी निराड़ ते सुवाल पुछ न बसि पुछ न बसि इंटरव्यू ख़तमु हा हिते गॾु थी वियो न बसि Keep watching Sindhwood.